ओम श्री गणेशाय नमः। ओम सतनाम साखी साखी शिवोहम। जय श्री कृष्ण। जय जय धन गुरु टेवरा। बोलो एकादशी मैया की जय। बोलो 11 मैया की जय। प्रभु प्रेमियों, अॼु जी जेका एकादशी आहे उन जो नालो उत्पन्ना या उत्पत्ति एकादशी करे छॾींदा आहिनि। हीअ एकादशी कतीअ जे कृष्ण पक्ष में घणे भाङे तारीख़ 23 या 24 थींदी आहे। एकादशी जी उत्पत्ति कतीअ जे कृष्ण पक्ष में एकादशी खां वठी थी आहे। सतयुग में मर नाले हिकिड़ो दैत पैदा थियो, जंहिं देवताउनि जे राजा इंद्र खे जीते पंहिंजे वस कयो। तॾहिं सभु देवताऊं दुखी थी करे शंकर भॻवान वटि आया। शंकर भॻवान वरी खेनि श्री विष्णु भॻवान वटि वञण जी सलाह ॾिनी। उते पहुची सभई देवताऊं श्री विष्णु भॻवान जी उस्तति करण लॻा ऐं पंहिंजो सारो हाल अहिवाल ॿुधायो। पोइ श्री भॻवान देवताउनि सां गॾिजी मर दैत वटि आयो ऐं ॿिन्ही जी पाण में दूबदू लड़ाई शुरू थी। श्री भॻवान ॾिठो त जेसिताईं हिनखे पंहिंजो बल जो अहंकार पैदा न थियो आहे तेसिताईं हिन जो मरण ॾाढो ॾुखियो आहे। सो श्री विष्णु भॻवान बद्रिका आश्रम में हीरावती नाले गुफ़ा में वञी आरामी थियो। मर दैत हाणे सम्झणु लॻो त मूं जहिड़ो ताक़त वारो संसार में ॿियो को बि कोन आहे। श्री विष्णु भॻवान पिणु मूंखां डिॼी भॼी वियो आहे, पर हाणे इन्हीअ खे बि मारे त्रिलोक जो राज हथु कंदुसि। इहो वीचार करे श्री विष्णु भॻवान जी पुठ वठंदो वठंदो उन गुफ़ा में अंदरि घिरी आयो ऐं श्री भॻवान खे मारण ते चाहिं त एतिरे में ओॾी महिल सभई चओ जय श्री कृष्ण, हिकु महा तेजवान कन्या पैदा थी। बोलो एकादशी मैया की जय। जंहिंजो मर दैत सां लड़ाई करे हिन जो यानी कि दैत जो अंत आंदो। एतिरे में श्री भॻवान जी अखि पिणु खुली ऐं ॾिठाई त दैत मोह पियो आहे ऐं हिकु कन्या हथ जोड़े साम्हूं बीठी आहे। कन्या चवणु लॻी त हे प्रभु, मां तव्हांजे शरीर मां उत्पन्न थियल तव्हांजी कन्या आहियां ऐं हिन अभिमानी दैत जो अंत बि मूं ई आंदो आहे। श्री विष्णु भॻवान प्रसन्न थियो ऐं चवणु लॻो त हे पुत्री, घुर जेकी घुरणो हुजई। कन्या उत्तर ॾिनो त हे श्री भॻवान, जेकॾहिं मूं ते प्रसन्न थिया आहियो त मूंखे इहो वरदान ॾियो त मुंहिंजे निमित जेको विर्त रखे सो मन कर्म वाणी या शरीर करे महाबलवान थिए। श्री विष्णु भॻवान चवणु लॻो तथास्तु, यानी चङो ईअं ई थींदो। तूं मुंहिंजी परम शक्ति आहीं। जेके मुंहिंजा भगत आहिनि से सभु तुंहिंजा भगत थींदा, टिनी लोकनि में प्रसिद्ध थींदा ऐं अंत में मुंहिंजे लोक में अची करे वासो कंदा। हिननि जा सभु पाप नाश थी वेंदा। सभिनी तीर्थनि खां बि तुंहिंजे विर्त जो फल वधीक लेखियो वेंदो। इहो वरदान ॾेई श्री विष्णु भॻवान अंतर ध्यान थी वियो ऐं हीअ एकादशी जो विर्त सभिनी विर्तनि में सार विर्त आहे। प्रभु प्रेमियो, हिन कथा में श्री विष्णु भॻवान ॼाणायो आहे त जेके मुंहिंजा भगत थींदा सभु उहे तुंहिंजा बि थींदा। माना जेके बि विष्णु भगत आहिनि सभु एकादशी मैया खे मञींदा आहिनि। ऐं अॼु एकादशी जो जनम उत्सव आहे त हिकु तुक चवंदासीं, अॼु 11 जो ॾींहुं आयो, अॼु 11 जो ॾींहुं आयो, कयो प्रभु मिलण जा साया, ओ कयो गुरु मिलण जा साया। आईया आईया 11 माता आईया, आईया आईया दुखड़ा लाइण आईया, आईया आईया करम ठाहिण आईया, आईया आईया सुखड़ा ॾियण आईया, आईया आईया 11 माता आईया। जनम मनायो अॼु मौज मचायो, मुंहिंजी 11 माता आई, 11 माता आई मुंहिंजी मैया आई। जनम मनायो अॼु मौज मनायो, अॼु 11 माता आई। अॼु 11 मैया जे जनम उत्सव जूं 11 जूं एकादशी जूं सभिनी प्रभु प्रेमियुनि खे लख लख करोड़ करोड़ वाधायूं।